ॾाढो ध्यानु ॾेई ॿुधिजो भाई, जंहिंखे ॾाढी बरकत खपे, समृद्धि खपे, भंडार भरपूर हुजनि, अन जा, धन जा, समृद्धीअ जा, सुख जा, संपत्तीअ जा। छो जो हर इंसान खे जीवन जे लाइ इन शइ जी ज़रूरत पवंदी आहे। कोई संत महात्मा वॾा ई रही सघंदा आहिनि, त ग्रस्त परिवार में जंहिंखे धन संपत्तीअ जी, समृद्धीअ जी ज़रूरत आहे, उहे कन खोले करे ध्यान सां ॿुधो। हे अचूक उपाय अथव, असां जेको शास्त्रनि में पढ़ियो आहे उहो था ॿुधायूं, मनमानो नथा ॿुधायूं। ठीकु आहे? जंहिंजी क़िस्मत में न लिखियल आहे उनखे बि वापसि न मिली वञे त चइजो, पर उपाय करिणो पवंदव। हरे राम। हाणे ध्यानु ॾेई ॿुधो। सभिनि खां पहिरियों उपाय अथव, स्नानु करे पवित्र थी करे, भले तव्हां हेठि परथी मारे नथा वेही सघो, कुर्सीअ ते वियो, कोच ते वियो, पलंग ते वियो, जाते बि वियो, मन में इन महामंत्र जो सुमरन करणो अथव। चओ ओम नमो भगवते वासुदेवाय। नमः न नमो, ओम, ओम यानी हिकु अक्षर, नमो भगवते वासुदेवाय। ये 12 अखरनि जो मंत्र कलाक जपियो, सभु घर वारा जपियो, जल्दी खपेव त, न त दुकानदार जेके धंधो करण वारा, जेको घुरे थो पियो उपाय, उहो सुमरन करे, स्नानु करे। ठीकु आहे? पहिरियों उपाय। ॿियों उपाय छा आहे? ध्यानु ॾेई ॿुधिजो। दान। हिकु ॿिज लॻाईंदा आहियूं धरतीअ में त वण पैदा थी वेंदो आहे, लेकिन ओॾीमहिल ई न थींदो आहे। उनखे छेणो ॾियो, उनखे जल ॾियो, खाद ॾियो, समय लॻंदो आहे। नंढो पौधो धीरे धीरे वॾो, पोइ उन में कई फल, हिकु हिकु फल में पोइ कई ॿिज वापसि ॾींदा आहिनि। त अहिड़ी तरह सां अॼु जेको तव्हां दान कंदव, थोरो हेतिरा चांवर बि खणी किवलिन खे खाराईंदव त 1000 खाई वठंदियूं, उन्हनि जी तव्हांखे दुआ मिलंदी। भॻवानु बरकत ॾिनी आहे त हिकु ई रोटी खाराइण जी ज़रूरत न आहे गांइ खे। हा, कुझु वठी करे खारायो उन्हनि खे बि चङी तरह, ब्रेड बिस्किट ई खारायो, रोटी खारायो, कुझु त खारायो, कुतनि खे खारायो, पक्षियुनि खे खारायो। हफ़्ते में जॾहिं पुॼेव तव्हांखे ब्राह्मण देवता खे भोजन सात्विक ठाहे ॾियो। ठीकु आहे? यानी जेतिरो थी सघे दान कंदा अचो। अॼु न, कुझु समय लॻंदो तव्हांखे, पर 100% पक्को तव्हांखे करोड़े गुना थी करे वापसि मिलंदो। 2 उपाय थियव। टियों उपाय अथव, ध्यानु ॾिजो, स्वच्छता, सफ़ाई, शुद्धता, पवित्रता। यानी घर भी पवित्र हुजे, दुकान भी पवित्र हुजे, किन कचरो हुजे, गंदगी हुजे, उते लक्ष्मी माता ईंदी छा? न ईंदी न, लक्ष्मी माता न ईंदी। ठीकु आहे? ऐं ॿी शुद्धता खान पान जी। अभक्ष आहार न खाओ, मांसाहार न खाओ, कंहिं तरह जो नशो न हुजे। हिकिड़ो सभ्य माण्हू, संत महात्मा बि उन सां गॾु न रही सघंदो जेको नशो कंदो। हा, जीव कटे करे खाईंदो त परमात्मा रहंदा, उते जगत जननी लक्ष्मी माता रहंदी उन सां गॾु। इन धोखे में न रहो। तव्हां सोचींदो पोइ कई अरबपति माण्हुनि जेके पार्टी कंदा आहिनि, खाईंदा पीअंदा आहिनि, शराब पीअंदा आहिनि, उहे पिछला पुञ थियल अथनि। बसि उतां त बसि उहो जेॾीमहिल ख़तमु थियो त पोइ जय गोपाल। छो जो कई जन्मनि जा पुञ आहिनि न। हरे राम। घणा उपाय थिया भाई? हा, अगलो उपाय ॿुधो। सत्यनारायण भगवान जी कथा विशेष ॾुध पुट लक्ष्मी धन जे लाइ थी आहे। असांजा वॾा सभु कथा कंदा हुआ, विर्त रखंदा हुआ। पुछी ॾिसजो। हाणे असां हिन जनरेशन में बंदि करे छॾियो आहे। सत्यनारायण जी भगवान जी कथा सरल ऐं विर्त बि सरल। हिकु ॾींहुं बि बुख न कढणी आहे। विर्त रखी करे शाम जो जेमहिल सूरज ढले, भगवान जो पूजन अर्चन करे, भगवान खे भोग लॻाए, चकाचक हिकु टाइम रोटी खाई था सघो। बोलो सत्यनारायण भगवान की जय। ठीकु आहे? ऐं ॿियो उपाय अथव, 11 ॾींहं कॾहिं अन्न न खाओ। 11 ॾींहं अन्न न खाओ। नथा रही सघो, विर्त न बि था रखो, त फलाहारी खाओ। चिला, डोडा, आलू, कचालू, पनीर जी सब्जी खाओ, बढ़िया। हाँ, 3 टाइम खाओ, पर उन ॾींहुं कलाक ॿ कीर्तन कयो, भक्ति कयो, सत्संग कयो, सुमरन कयो। चओ हरे राम, चओ न हरे कृष्ण, हे हरे। घणा उपाय थिया भाई? हाणे आख़िरी उपाय ॿुधो भाई। असांजे शास्त्रनि में लिखियल आहे कि अगरि सुबुह जो सूर्योदय जे समय ऐं सूर्यास्त जे समय जेके माण्हू सुम्ही पवंदा आहिनि न, त उहे सम्राट हुजनि, राजा बि हुजनि, महाराजा, लक्ष्मी माता उन्हनि खे बि छॾे करे हली वेंदी आहे। त सूर्योदय महिल ऐं सूर्यास्त महिल न सुम्हो, कम से कम अमृत वेलो नथा उठो।
लेकिन कम से कम 6 बजे सूर्योदय तो थे, 5:30 6 ऐं थधि में 6:30 पौणी 7, उन खां कुझु 5-10 मिंट पहिरियों उथी वञो, सनानु कयो। बसि एतिरा उपाय कंदव त तव्हांखे 100 जन्मनि में बि अगरि धन न लिखियलु हूंदो, समृद्धि न लिखियलु हूंदी, तव्हांखे पकी ॻाल्हि आहे परमात्मा ॾींदा। भगवान लक्ष्मी नारायण, राधा कृष्ण भगवान, बजरंग बली भगवान तव्हांजी नई क़िस्मत लिखंदा ऐं तव्हांजे घर में ख़ूब समृद्धि, खुशहाली, सुख संपत्ति रहंदी। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। जय श्री कृष्ण।